इतने असां ॿी अहम ख़बर शेयर कर रहे हैं। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिविल अस्पताल ट्रॉमा सेंटर पहुतो है। हादसे में ज़ख़्मी थियलन खां ख़ैरियत मालूम कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह फौतुन के वारसन सां भी मुलाकात कई। ज़ख़्मियुनि के इलाज में कोताही न थियण घुर्जे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की डॉक्टरन के हिदायत। मीडिया से ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त शाह नूरानी वेझो हादसे में 17 ज़ायरीन फौत थिया आहिनि। अस्पताल में 52 ज़ख़्मियुनि खे आंदो वियो हो। 40 के तिब्बी इमदाद बाद घर रवानो कयो वियो। वॾे वज़ीर चयो त हादसे जे 2 ज़ख़्मी ॿारनि जो NICH में इलाज जारी है। 5 मरीज़ वेंटिलेटर्स ते आहिनि। वॾे वज़ीर चयो त फौतियुनि जो 2 वॻे जनाज़ नमाज़ अदा कई वेंदी। कोशिश कंदसि त जनाज़ नमाज़ में शिरकत कयां। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ट्रॉमा सेंटर पहुतो। हादसे में ज़ख़्मी थियण खां ख़ैरियत मालूम कई। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद है कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जेको आहे ट्रामा सेंटर सिविल पहुतो आहे। ज़ख़्मी थींदड़ जेके ज़ारीन आहिनि उन्हनि जी ख़ैरियत मालूम कई आहे। वॾे वज़ीर जो फौतियुनि जे वारसनि सां बि मुलाक़ात थी आहे। खेनि चवणो आहे त इलाज में का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह डॉक्टरनि खे पिणु हिदायत कई आहे त नूरानी वेझो हादसे में जेके ज़ख़्मी थियल आहिनि उन्हनि जो जेको तकिड़ो इलाज आहे, सुठे लेवल जो इलाज आहे, उहो करायो वञे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हिन हादसे में जेको जानी नुक़सान थियो आहे जंहिंमें 17 जेके ज़ारीन आहिनि उहे फुदके ते ई जेके मारिजी विया। उन सां गॾोगॾु 52 ज़ख़्मी जेके सिविल अस्पताल ट्रामा सेंटर में आंदा विया। उन्हनि मां 40 खे जेको आहे इमदादी तिब्बी इमदाद ॾेई करे रवानो कयो वियो आहे। वॾे वज़ीर जो इहो बि चवणु आहे त हादसे जे 2 ज़ख़्मियुनि ॿारनि जो NICH में इलाज जारी आहे। इन जो इहो बि चवणु आहे त फौतियुनि जी जेको आहे 2 वॻे जी नमाज़ अदा कई वेंदी, जंहिंमें संदसि वॾो वज़ीर भी शिरकत कंदो। पर वॾे वज़ीर जेको ट्रामा सेंटर आहे उनमें मुख़्तलिफ़ ज़ख़्मियुनि ऐं उन सां गॾोगॾु डॉक्टरनि सां बि मुलाक़ात कंदे चयो आहे त ही जेके ज़ख़्मी आहिनि हिननि खे सुठी लेवल जो इलाज कयो वञे, का बि कोताही जेको आहे बर्दाश्त न कई वेंदी। जी ठीक है, मां जी वॾी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।